सैयद बिलावल शाह नूरानी नूर हर बला दूर। सैयद बिलावल शाह नूरानी एक वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि। नूरानी बाबा अल मारूफ सैयद बिलावल शाह कॾहिं ऐं किथे पैदा थिया, बलूचिस्तान जे हिन इलाइक़े में कॾहिं ऐं किथां हिजरत करे अची सुकूनियत अख्तियार कयाऊं, इन बारे में का बि मुस्तनिद तारीख़ मौजूद न आहे। अलबत्ता कुछ मुहक़िक़नि ॼाणायो आहे त बलूचिस्तान जे ज़िले लसबेले जी 1907 वारी गज़ेट में बिलावल शाह नूरानी जो ज़िक्र मिले थो त पाण 1445 ईस्वीअ में सिंध खां सफ़र करे हिन माग ते आयो ऐं गोकल नाले देव जे बाग में क़याम पज़ीर थिया। नेंग शरीफ जे जीलानी ख़ानदान वटि रिवायत आहे त शाह बिलावल नूरानी जो ताल्लुक़ नेंग शरीफ जे जीलानी ख़ानदान सां आहे। ज़ैदी बलूचिस्तान में मौजूद पीर सैयद कमाल शाह जीलानी ऐं शाह बिलावल नूरानी पाण में भाइर हुआ। शाह बिलावल नूरानी ज़ैदी मां सफ़र करे अवल सिंध जे इलाइक़े नेंग शरीफ में आया, जितां सफ़र करे लाहौत वारे इलाइक़े में रिहाइश पज़ीर थिया। सैयद बिलावल शाह नूरानी अल मारूफ सैयद बिलावल शाह या बाबा नूरानी जी दरगाह बलूचिस्तान जे ज़िला खुजदार जे तालके वढ में पब जबल जे जाबलू सिलसिले जे खूबसूरत वादी में वाक़िअ आहे, जंहिंखे चौफेर जबल ऐं वणकारी आहे। हीअ मज़ार इमारत साज़ी जो आला मिसाल आहे। मज़ार ॾांहुं रस्तो मोहब्बत फ़क़ीर जी दरगाह खां निकिरे थो। मोहब्बत फ़क़ीर जी दरगाह मथां ई टकरीअ ते आहे, जंहिं भरिसां ओलह पासे क़दीम मस्जिद पिणु आहे। रिवायत आहे त शाह नूरानी जी ज़ियारत खां अॻु मोहब्बत फ़क़ीर जी हाज़िरी भरणु लाज़मी आहे। मोहब्बत फ़क़ीर जी ज़ियारत खां सवाइ नूरानी बाबा जी बि ॼण ज़ियारत क़बूल नथी पवे। मोहब्बत फ़क़ीर सैयद बिलावल शाह नूरानी जी क़रीबी ख़िदमत गुज़ारनि मंझां हो। पंहिंजी समूरी उमिरि शाह नूरानी जी ख़िदमत में गुज़ारियाई। मज़ार सां गॾु मस्जिद ऐं क़ब्रिस्तान पिणु आहे। शाह नूरानी वेझो माईअ जो ॻोठ नाले बस्ती आहे, जितां रोज़ानो वॾे तइदाद में माण्हू अचनि था ऐं हाज़िरी भरनि था। हूअं बि शाह नूरानी ते ज़ियारतुनि जी पीह हूंदी आहे। कदमगाह मुबारक वारी दरगाह मुतालिक़ ॿुधायो वञे थो त कदमगाह मुबारक हिकु मुतबरिक जाइ आहे, जिते हज़रत अली करमुल्लाह वजह जा कदम मुबारक जा निशान रखियल आहिनि। कदमगाह बि मज़ार नुमा जोड़ियल आहे, जेका निहायत सिंगारियल आहे। रिवायत आहे त गोकल देव कंहिं छोकिरे खे खणी पाण वटि क़ैद कयो। उन ॻाल्हि जो इल्मु हज़रत अली अलैहिस्सलाम खे पियो, जंहिं अची उन कदमगाह वारी जाइ ते बीही गोकल देव ते तीर वसाए ख़ैस ज़ख़्मी कयो ऐं छोकिरे खे छॾायो ऐं उते संदसि कदम मुबारक जा निशान ठही विया। हिकु ॿी रिवायत पिणु आहे त गोकल देव जे ज़ुल्मनि खां माण्हू तंग हुआ। उन्हनि माण्हुनि अलाह खां पनाह घुरी त शाह बिलावल नूरानीअ जे रूप में हिकु नूरानी चेहरे वारी बुज़ुर्ग शख़्सियत आई ऐं गोकल देव सां मुक़ाबिलो करे उन खे शिकस्त ॾेई देव खे क़ैद करे ऐं माण्हुनि खे उन जे ज़ुल्म खां छुटकारो ॾियारियो। रिवायत मूजिबि शाह बिलावल नूरानी खां अॻु लाहूत गोकल ऐं ॿियनि देवनि जिन्ननि ऐं भूतनि जो आस्थानो हो। शाह बिलावल पंहिंजे इल्म रूहानी कुवत ऐं करामतुनि वसीले उन्हनि देवनि ऐं जिन्ननि खे भॼाए मारे मञाए क़ैद करे लाहूत खे पंहिंजी मुस्तक़िल रिहाइश बणायो। पंहिंजी रूहानी कुवत ऐं करामतुनि सां लाहूत में पाणी जा चश्मा वहायाई। होरियां होरियां माण्हू संदसि शख़्सियत करामतुनि ऐं गैर मामूली इल्मनि सबबि मुतीअ थियण लॻा ऐं पहाड़नि में जीअं शाह जबल में शाह नूरानी नूर हर बला दूर जा नारा गूंजण लॻा। लाहूत लामकान वारो गार। लाहूत हिकु आबशार नुमा निहायत ऊचे जबल ते गार वांगुरु जॻह आहे। लाहूत क़दीम ज़माने खां जोगिन सनासिन ऐं बुज़ुर्गनि जी चिलाकशी ऐं ज़ियारत गाह वारो आस्थानो रहियो आहे। लाहूत वारे माग ते रसण निहायत मुश्किल ऐं औखो कमु आहे। जबल खे उभियूं चाढ़ियूं आहिनि, किथे त लोही ॾाकड़ियूं पिणु आहिनि। लाहूत लामकान शाह नूरानी जी मज़ार जे ॾखिण में वाक़िअ आहे। लाहूत लामकान वटि सजदे गाह बाबति मुअतक़द चवनि था त काइनात में पहिरियों माग लाहूत लामकान जो जोड़ियो वियो। किन रिवायतुनि में आहे त हज़रत आदम खे हिते ई लाथो वियो हो। जंहिं बारगाह इलाही में सजदो कयो, उन सजदे वारी जाइ ते सजदे गाह जोड़ियल आहे, जंहिंखे हज़रत आदम जी मस्जिद पिणु चयो वञे थो। हीअ सजदे गाह लाहूत वारे गार जे रस्ते में आहे।
सैयद बिलावल शाह नूरानी जे उर्स जे मौके ते सॼे मुल्क मंझां माण्हू अची गॾु थींदा आहिनि। उर्स हर साल 10 रमज़ान ते मुनक़िद थींदो आहे ऐं 3 ॾींहं जारी रहंदो आहे। हर मज़हब जा अक़ीदतमंद शरीक थींदा आहिनि। मेले में बाज़ारूं पिणु लॻाई वेंदियूं आहिनि। हर तरफ़ जीअ शाह जबल में शाह जा नारा गूंजंदा आहिनि।